अचो त कुझु ख़ती मसावतूं यानी लीनियर इक्वेशन्स जा हिसाब हल था कयूं ऐं असां लेवल 3 यानी कुझु ॾुखिया सुवाल था खणूं जेका थोड़ा आम खां ॾुखिया हुजनि। त असां हिकिड़ो हिसाब था खणूं जंहिंमें असां रखूं था सभ खां पहिरियां एक्स ऐं उन में असां जोड़ था करे छॾियूं 2x ऐं वरी उन में असां जोड़ था कयूं 3 जंहिंखे असां बराबरि था रखूं। असां हिकिड़ो ॿियो वेरिएबल बि खणूं था त असां हिन खे बराबरि रखूं था -7x ऐं वरी उन में माइनस था कयूं 5। त हाणे असां वटि हिकिड़ी इक्वेशन ठही वई आहे ऐं हिन इक्वेशन में असां वटि वेरिएबल्स आहिनि खोड़ सारा। आहे हिकिड़ो ई वेरिएबल एक्स पर उहो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मौजूदु आहे। हाणे असांखे हिन इक्वेशन खे हल करण जे लाइ जेके वेरिएबल्स आहिनि उहे हिकु पासे करणा पवंदा ऐं जेके असां वटि कॉन्स्टेंट्स आहिनि उहे असांखे हिकु पासे करणा पवंदा। यानी असांखे एक्स जा जेके टर्म्स आहिनि उहे असांखे अलॻि करणा पवंदा। त हाणे असां वटि एक्स हिते आहे ऐं वरी उन सां गॾु जोड़ में 2x आहे ऐं इक्वेशन जे ॿिए पासे ॾे असां वटि -7x आहे। त सभ खां पहिरियां असां एक्स वारे टर्म्स खे सॉल्व था कयूं। एक्स प्लस 2x असां वटि थी वेंदो 3x ऐं उनखां पोइ असां वटि जेको जोड़ में 3 आहे उहो ओड़ो जो ओड़ो ई रहंदो ऐं इक्वेशन हिन पासे ॾे असां वटि माइनस जो 7x ओड़ो जो ओड़ो रहंदो ऐं माइनस जो 5 ओड़ो जो ओड़ो ई रहंदो। हाणे वरी असां वटि हिते माइनस जो 7x आहे। अगरि असां ॿिन्हिनि पासनि ॾे 7x जोड़ कयूं त असांजो -7x कैंसिल थी वेंदो। त ॿिन्हिनि पासनि ॾे असां 7x जोड़ में रखूं था। त हाणे असां वटि ॾिसो राइट हैंड साइड ऑफ जेका इक्वेशन जी आहे उन में माइनस जो 7x आहे ऐं प्लस जो 7x आहे। त माइनस जो 7x ऐं प्लस जो 7x पाण में कैंसिल थी वेंदा, ख़तमु थी वेंदा ऐं लेफ्ट हैंड साइड ते असां वटि 7x ऐं 3x पाण में जोड़ थी वेंदा जेके 10x जे बराबरि थींदा। त 10x प्लस 3 असां वटि अची वेंदो लेफ्ट हैंड साइड ते जेको बराबरि थींदो -5 जे, छाकाणि त 7x पाण में कैंसिल थी विया। त हाणे असां वटि वरी 3 बचियो आहे जेको अलॻि टर्म आहे ऐं असांखे एक्स खे धार करण जे लाइ छा करिणो पवंदो, ॿिन्हिनि पासनि ॾों 3 कट करिणो पवंदो त जीअं असांजो एक्स धार थी वञे ऐं असां इक्वेशन जे राइट हैंड साइड ते बि 3 कट कंदासीं। त जोड़ जो 3 ऐं कट जो 3 पाण में कैंसिल थी वेंदा ऐं असां वटि हिते बचंदो 10x ऐं असांजो उहो 10x बराबरि थींदो -5 ऐं -3 यानी ॿई जोड़ थींदा त माइनस जे 8 जे। हाणे असां वटि हिते 10 आहे। अगरि असां ॿिन्हिनि पासनि ॾों 10 सां वंड कयूं इक्वेशन खे यानी 1/10 सां मल्टीप्लाई कयूं त असांजो 10 जेको आहे उहो कैंसिल थी वेंदो, छाकाणि त 10 वंडिया 10 असां वटि हिकु थी वेंदो आहे ऐं इक्वेशन जे राइट हैंड साइड ते बि असां 10 सां वंड कंदासीं। त 10 ऐं 10 जेको वंड में आहे इहे पाण में कैंसिल थी वेंदा ऐं असां वटि सिर्फ़ु एक्स बचंदो खॿे पासे ॾे यानी लेफ्ट हैंड साइड ते। त 10 खे 10 सां वंड करे सघूं था ऐं एक्स सिर्फ़ु बचंदो ऐं हिन पासे असां वटि बचंदो -8/10 जे। हाणे हिन ॿिन्हिनि ते ॿिनि जो खोड़ो लॻे थो त असां वटि बचंदो -4/5 छाकाणि त ॿिन्हिनि ते 2 जो खोड़ो लॻे थो। त असांजो जेको एक्स आहे उहो बराबरि थींदो -4/5 जे। हाणे अचो त हिकिड़ो ॿियो हिसाब करे था ॾिसूं जीअं असांखे वधीक सम्झ में अचे त जंहिंमें जीअं वधीक वेरिएबल्स ईंदा आहिनि त उन्हनि खे कीअं हल कबो आहे। असां हिसाब था खणूं 5x था खणूं ऐं 5x मां असां कट था कयूं 3 ऐं वरी उन मां कट था कयूं 7x ऐं उनखे असां बराबरि था रखूं x जे ऐं उन में जोड़ था कयूं असां 8। त हाणे वरी असां वटि खोड़ सारा वेरिएबल्स आहिनि। वेरिएबल हिकिड़ो ई आहे एक्स पर असां वटि घणिनि जॻहियुनि ते मौजूदु आहे। हाणे हिनखे हल करण जे लाइ सभ खां पहिरियां असां वटि तव्हां गौर कयो त 5x आहे जोड़ में ऐं 7x आहे कट में इक्वेशन जे खॿे पासे ॾे। त 5 मां अगरि असां 7 कटे छॾियूं त असां वटि जेको बचंदो उहो थींदो -2x छाकाणि त 5x आहिनि असां वटि ऐं वरी उन मां कट आहिनि 7x। त असां वटि इहो जेको एक्स आहे लेफ्ट हैंड साइड वारो इहो सॉल्व थी सघे थो। त 5x मां असां 7x खे कटे सघूं था ऐं 5x मां असां 7x जीअं कटींदासीं त असां वटि बचंदो -2x ऐं उन सां गॾु वरी माइनस जा जेके 3 आहिनि उहे ओड़ा जा ओड़ा ई रहंदा ऐं इक्वेशन जे सॼे पासे ते असां वटि x + 8 ओड़ो जो ओड़ो ई रहंदो। हाणे इक्वेशन जे सॼे पासे ते असां वटि x आहे ऐं अगरि हिन x खे असां ख़तमु करणु चाहियूं था त असां ॿिन्हिनि पासनि ॾे -x यानी माइनस करे छॾींदासीं हिकिड़ी x ऐं अगरि असां ॿिन्हिनि पासनि ते x खे माइनस करे छॾींदासीं त असां वटि लेफ्ट हैंड साइड ते 2x ऐं x 3x थी वेंदा माइनस जा ऐं -3 ओड़ो जो ओड़ो रहंदो ऐं राइट हैंड साइड ते 2x पाण में कैंसिल थी वेंदा ऐं सिर्फ़ु 8 बचंदा। ऐं -3 खे ख़तमु करण जे लाइ असां ॿिन्हिनि पासनि ॾों 3 खे जोड़ करे सघूं था त असांजो 3 ॿिन्हिनि पासनि ॾे जोड़ थी वेंदो। हाणे प्लस जो 3 ऐं माइनस जो 3 पाण में कैंसिल थी वेंदा ऐं हिते असां वटि बचंदो -3x ऐं इक्वेशन जे राइट हैंड साइड ते असां वटि 8 + 3 यानी 11 बचंदो ऐं -3x आहे त अगरि असां 1/3 माइनस जो ज़र्ब कयूं त असांजो -3 कैंसिल थी वेंदो ऐं ॿई पासा असांखे -1/3 ज़र्ब करणो पवंदो। त -1/3 ऐं -3 पाण में ज़र्ब थी करे माइनस माइनस प्लस थी वेंदी ऐं 3/3 हिकु थी वेंदो त x बचंदो ऐं हेॾे असां वटि 11/3 जेको माइनस में आहे उहो बचंदो ऐं असां वटि x जी जेका वैल्यू आहे उहा -11/3 निकिरंदी। हाणे असां x जी जेका वैल्यू आहे -11/3 इहा इन इक्वेशन में पुट करे इहो चेक बि करे सघूं था त छा असां वटि जेका इक्वेशन आहे उहा सही आहे ऐं x जी वैल्यू सां सही निकिती आहे। त असां x जी जेका वैल्यू आहे -11/3 इहा
असां मथे इक्वेशन में एक्स जी जॻह ते पुट था कयूं। असां वटि 5x आहे त मतिलबु 5 ज़रबिया 11 55 थी वेंदो ऐं वंड में 3 थी वेंदो। ऐं वरी असां वटि -3 आहे त असां -3 खे ईअं बि लिखी सघूं था त 9 भाङे 3, छाकाणि त 9 खे 3 सां वंड कंदासीं त असां वटि 3 ई बचंदो। त -3 खे असां ईअं नथा लिखूं, असां 9 भाङे 3 था करे लिखूं त जीअं असांजो एलसीएम कढण में आसानी थिए। ऐं उन खां पोइ असां वटि इक्वेशन में आहे -7x, त असां -7x सां -11/3 मल्टीप्लाई कंदासीं, छाकाणि त एक्स जी वैल्यू -11/3 आहे। त माइनस माइनस असां वटि प्लस थी वेंदी ऐं 7 यारो असां वटि 77 थी वेंदो ऐं वंड में 3 ओड़ो जो ओड़ो रहंदो। ऐं उन खां पोइ असां बराबरि जी निशानी साॻी लिखंदासीं ऐं बराबरि जी निशानी खां पोइ असां वटि आहे एक्स। हाणे एक्स जेको आहे उहो -11/3 आहे जेका असांखे वैल्यू मिली आहे, ऐं प्लस जे 8 खे असां 24/3 या 24/3 करे लिखी सघूं था, छाकाणि 24 खे 3 सां वंड कंदासीं त असांखे 8 मिलंदो। हाणे असां वटि माइनस जो 55 आहे ऐं उन मां कट आहे माइनस जा 9, त ॿई माइनस जा आहिनि त इहे पाण में जोड़ थी वेंदा ऐं इहे 64 बराबरि थी वेंदा। ऐं 64 खां पोइ हुन में वरी जोड़ आहे 77, त 64 में अगरि असां 77 जोड़ कयूं त असां वटि बचंदा 77 में 64 कट करण सां असां वटि बचंदा 13, ऐं 13 जे हेठो जेको 3 वंड में आहे उहो साॻियो जो साॻियो रहंदो, त मतिलबु 13/3 बचंदा। हाणे हेॾे असां वटि जेका राइट हैंड साइड आहे उन में आहे असां वटि -11 ऐं प्लस जा 24, त 24 मां अगरि असां 11 कट कयूं त असां वटि 13 बचंदा ऐं हिते 3 वंड वारो साॻियो ई रहंदो जेको एलसीएम निकिरंदो। त 13/3 ऐं 13/3 पाण में बराबरि आहिनि, मतिलबु एक्स जी वैल्यू -11/3 सही निकिती आहे। उमेद आहे त हाणे तव्हां लेवल 3 वारा हिसाब आसानी सां करे वेंदव। बसि हिकिड़ी शइ यादि रखणी आहे तव्हांखे, त अगरि वेरिएबल्स खोड़ सारा आहिनि त उन्हनि खे पाण में पहिरियों जोड़ कट करणो आहे ऐं उन वेरिएबल खे हिकु पासे अलॻि करणो आहे ऐं कॉन्स्टेंट्स खे ॿिए पासे करणो आहे जीअं असांखे वेरिएबल जी वैल्यू मिली वञे।